जा उमर तो मल ईद, जा उमर तो मल ईद, सा असां सूवर ते सुमरा वही बेचारन विसरी खुशी ऐं ख़रीद सिकन कया शहीद मारू जे मलीर जा या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब जल जलालो मौला जेका भी ते सूरत फातिहा पढ़ी से कुल शरीफ पढ़िया से महबूब मिठड़े जी सलवात पढ़ी से दुरूदो ताज पढ़ियो से इन जुमले सॼे सलवात जो सवाब ऐं 50,000 भी सलवात मिली उन जो सवाब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात खे हदियतन तोहफ़तन पेश कयो से ऐं महबूब जे नूरी हथारों महबूब जे नूरी हथारों हाजी साईं फ़कीर साईं हाजी इमाम बख्श साईं अब्बासी साईं के मोहम्मद मुस्तफ़ा जे हथारों हिन जो सलवात जो सवाब पेश कयो से हाजी साईं जे बाबा साईं के हाजी साईं जी अम्मा मिठी के जो सवाब पेश कयो से ओ मौला तोखे तुझे महबूब हबीब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो थिए ऐं इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए हाजी इमाम बख्श साईं के क़यामत ताईं जन्नतुल फिरदौस में करीम आका जी कचहरी पाड़ो नसीब फरमा आमीन। ओ मौला हाजी साईं के ओ मौला जे कबर के जन्नत जो बाग बना महबूब जे सदके उन जे आल जे सदके हाजी साईं के बगैर हिसाब किताब जे जन्नतुल फिरदौस अता फरमा आमीन। ओ मौला हाजी इमाम बख्श साईं जे बचड़न जी पुटन जी पारत थई इमाम सजाद जो वास्तो थिए हाजी साईं जा क़यामत ताईं वेड़ा वसंदारन हाजी साईं जे भारन जा वेड़ा वसंदारन अॼु दुआ कबूल फरमा आमीन। हाजी इमाम बख्श साईं जे वारसन सभिनी के सबरो जमील अता फरमा सबरो जमील अता फरमा फानी फानी दुनिया दम हिकड़ो लटे लोड़ लतीफ़ चवे जोड़ी दई जानी या कोडर ऐं कानी आहे हर के मथे सिर ते इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन नल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।